इसमें आम, ख़ास ऐं ज़ात खां बाद में इसमें जिन्स, इसमें आला ऐं इसमें ज़र्फ़ जे बारे में पढ़ंदासीं। सभिनि खां पहिरीं असां वटि आहे इसमें जिन्स। इसमें जिन्स छा खे चइबो आहे? उहे मैदनी मादी शयूं या उहे शयूं जेके हवासनि जे ज़रिए असां महसूस करे सघूं उन्हनि खे छा चइबो आहे? इसमें जिन्स। मादी मैदनी शयूं जिन खे हवासनि जे ज़रिए महसूस करे सघूं। मिसाल जी ॻाल्हि आहे हवा, पाणी, बाहि, सोन, लोहो, लूण, पत्थर, हीरो, ये सब छा आहे? ये इसमें जिन्स आहिनि। शाह साहब जो शाइर आहे न, तूं बि लबिज सोन जे सराफन लॻियो, तूं बि लबिज सोन जे सराफन लॻियो, इसमें जिन्स आहे। सोन छा आहे? इसमें जिन्स आहे। तूं पारस आऊं लोह जे सनी त सोन थिया, सनी छा लोह छा आहे? इसमें जिन्स आहे। त इसमें जिन्स मादी ऐं मैदनी शयुनि खे ऐं जेके शयूं हवासनि जे ज़रिए असां महसूस करे सघूं उन्हनि खे इसमें जिन्स चइबो आहे। ॿिए नंबर ते असां वटि आहे इसमें आला। इसमें आला, इसमें आला उनखे चइबो आहे का शइ या को अहिड़ो औज़ार जंहिंमां को कमु निकिरी सघे उनखे छा चइबो आहे? इसमें आला। मिसाल जी ॻाल्हि काती, कुहाड़ी, संज, कोदर न काती जैसी चकर टाकियां। कोदर ऐं काती छा आहिनि? इसमें आला आहिनि। सिड़ सवा लाजू नवा ओला जिनी जा सिड़ ऐं लाजू छा आहिनि? ये इसमें आला आहिनि। इसमें ज़र्फ़ यानी कि हंध, मकान, ज़मान, रीत, तमीज़ इन जो नालो थी कमु अचे उनखे असां चवंदासीं इसमें ज़र्फ़। इसमें ज़र्फ़ जा मिसाल असां वटि आहिनि। जीअं मिसाल जी ॻाल्हि त घर, बाज़ार, शहर, सुबुह, शाम, अहिड़े क़िस्म जा मिसाल असां वटि मौजूदु आहिनि। जीअं शाह साहब जे हिकिड़े शहर में आहे त शहर ॾिसी सरो मथी अञा ॾिठी नथो बाज़ार। शहर आहे, बाज़ार आहे, ये छा आहिनि? ये इसमें ज़र्फ़ आहिनि। मुंहुं घर मुंहुं पिरीअ जे अचण जो वारो, घर ये छा आहे? इसमें ज़र्फ़ आहे। तो हंध, मकान या ये असांखे ज़मान जो था ॿुधाइनि। मिसाल जी ॻाल्हि अञा को शइ त सा मजलिस ई मट जीअं हसन हुए हज़ार खे, मजलिस छा आहे? इसमें ज़र्फ़ आहे।